अस्सलाम वालेकुम खाला कीअं ठीक आहियो? वालेकुम अस्सलाम पुत्र। पुत्र तव्हां अञा शादी कोन कई आहे? खाला शादी इनजे करे त अञा मुंहिंजूं 4 भेणूं वेठियूं आहिनि, उन करे जेको आहे उनजी शादी कराइण उन खां पोइ। अच्छा त पोइ भेणियूं त तव्हांखे कोन्हनि के? त मुंहिंजो जेको चाचो गुज़ारे वियो उनजी 4 न्याणियूं वेठियूं आहिनि, उहो उन्हनि जो फ़र्ज़ु आउं लाहींदुसि, उन खां पोइ जेको आहे आउं शादी कंदुसि। अच्छा अलाह साईं, तव्हां जहिड़ी नंढड़ी ॼमार में केॾी सोच अथव। चलो खाला पोइ ॿुधाइजां महबूब। वठी आयो आहियां 6 मिलियन पोरियूं 50 जूं 6 घर अचण खां पहिरीं माण्हू सलाम कंदो आहे। सलाम मां मूंखे विसरी वियो। सना अला ॾिस केॾो फरमान बरदार आहे ही तव्हांजे मुंहुं ते कोई सलाम थो करे, वॾो किनो अथई। हा वॾो किनो अथई। घणे जूं आंदी अथई? 50 जूं 6 वठी आयो अथई। 50 जूं 6 पर मूंखे त 50 जूं 5 ॾींदा आहिनि। पोइ मां मुंहुं चयो त हुनखे त असांजे घर महिमान आया आहिनि, इहो पोइ हुनखां वणी कूड़ हणी मूंखे ॾेई छॾी। मूंखे चई ॾेई छॾियो हिकिड़ी नारगी हुनजी माना वधीक तो थींदा ही खण ऐं हुनखे वापसि करे अच। हाणे वापसि आउं कोन वेंदुसि, हू छा सोचींदो? पेट में सूर पइजी वेंदो, इहो ॾोह आहे। मूंखे पेट में सूर कोन पवंदो, छा थींदो? अम्मा हाणे हू छा सोचींदो? आउं वरी हुते मूंखे शर्म थो अचे, आउं ख़ुदि वञा हुनखे वरी चवां, हू चवंदो तूं हमरा कूड़ हणी मूंखां नारगी वठी आहे। 5 नारंगियूं खणी हुनखे वापसि ॾेई अच। तोखे कूड़ ॻाल्हाइण में शर्म कोन आयो, बाक़ी सच ॻाल्हाइण में तोखे वॾो शर्म थो अचे। अञा थो बोला अरे महबूब ये ना भी अला थई छोको बजी रे पैसा दे मुझा छाजे लावे बजी हां त वाक पियो करे। लीलाम गोड़ी 3 बजे केड़ो वाक थींदो? आउं त उथियो हींअर आहियां न, हींअर उथियो वाक हींअर कंदुसि न। पैसा कॾहिं ॾींदे मुझा? पैसा आउं तोखे ॾींदुसि, थोरो सबर कर। कॾहिं सबर करिया? आउं 2 ॾींहं में महीना जो रोले होतई। आउं हिकिड़ी शइ बि ठाहियां नी। ठाहे बस तेरी शइ बि ठाही। अरे चरिया वे तूं ॿुधाए हेॾे आउं न हींअर बाक़ाइदे हिकिड़ी शइ बि ठाहियां, ठही वई न शइ। पैसा ई तोखे तोरे छॾींदी। केड़ी सुठी शइ बि ठाही? अरे चरिया वे आउं फिल्म तो ठाहियां, फिल्म वॾी फिल्म। अच्छा फिल्म में वॾी कमाई थी, 200 300 करोड़ कमाईंदासीं। तोखे आउं जेतिरा पैसा अधु ॾींदुसि कमाई जो वाइदो आहे। 200 करोड़? हा हलो ये हले भी वाकई ये फिल्म मशहूर थी है पुष्पा। अरे ये तो पुष्पा। हाँ पुष्पा बाबा हफ्ते भी नहीं 200 करोड़ कमाई है। बाहुबली फिल्म ठाहींदासीं वीआईपी कमाई पैसनि में नचंदासीं, मज़ो थींदो। ठाहे आउं तो सां गॾु आहियां। पैसो थोरो ख़र्च अचे तो पैसे थोरो लाराए में पैसो किथां थो करे, फिल्म ठाहे विझो। अच्छा पोइ पैसनि जो थोरो मसलो थींदो? पैसनि जो को मसलो कोन्हे, ये पिणे वारी 6 एकड़ बनी पई आहे न, ॿीस ॿुड़ी वरी डबल टिपल वठी वठंदासीं। अरे यार बाबा मञंदो कोन यार, मूंखे चए तो दुकान ते वे हीअं कर हूं कर, बनी कोन विकणी दूनी। हा अरे बाबा कागज़ तू हथ कर, हा तुझे पे का नमूने सां सही कराए वठंदासीं। चलो ये करो जजा पिणे पैसा ॾिसंदो न, पहुचंदो ही बनी चार यो घर पे विकणा दो। हां बाबा के पैसा जाम दी दोस्त बाकायदे फिल्म ठायूं दा। सही है हाल ठीक है। पो हां अॻियां की कंदासीं पा? पाणी जा हीरो खपंदो न फिल्म में। हीरो पा केड़ो? सलमान खान शाहरुख खान केड़ो खणदासीं? सलमान खान शाहरुख खान ही तो वॾो ख़र्च लिखी वेंदो, ही पारो पूरो ही दुनिया अध आउं चवंदो नओं को चेहरो खणो, नवा चेहरा हुजन, नई फिल्म में नओं सिस्टम। पाण खे ॻोल्हणा पवंदा। पो हले नवा चेहरा ॻोल्हियूं बाकायदे, हली करे गली ॻोल्हे रोली पाण हीरो ॻोल्हियूं, ठीक है, उनके माना मुतमिन करियूं, सॼो हीरो सेटिंग करियूं, उन खां पोइ पिणे बनी लिखराए फिल्म जा। हल उथी देर न करो, उथी अच मुंहिंजे पोयां। हल मुनाफ़े में आदो इन पाड़े में हीरो तो ॾिसण में कोन अचनि, को ज़ीरो बल्ब ॾिसण में अचनि पिया। किथे ॻोल्हींदा हीरो? ओहो जाने मेरी जाने मन बचपन का प्यार भूल नहीं जाना रे, जाने मेरी जाने मन। सेठ मां मागी लगी रहा आहियूं, दरे चे हूशे वठी केमल जे गाडियूं दुईअ जी लगी रहा आहियूं, सब कपड़ा वड़ा हणी मरी आहियूं। ये अला को चानस कोल को अमीर थी जूं लो थी आहियूं सेठन मां। हीरो
फिल्म हिट आहे हिट आहे ये गाड़ी साफ करण वारो तो के हीरो तो लगे सलमान खान के वणंदई हलिया 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 ये ने पानी के पिनाए रे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम तैयार है हीरो लोग तो हीरो पर्सनैलिटीज और कह रही हाँ इंसान है कह रहे हैं फिल्म में कम कंदे फिल्म में हीरो खणो तो अदा करे कंदे टिकटॉक वीडियो ठाहींदो है टिकटॉकर है बदीन में फेमस है वन नंबर ते है टिकटॉक कर स्टार अथई बस टिकटॉकर फिल्म टिकटॉक ठाहींदा आहियूं तू घणा वठे फिल्म ठाही हाँ वीआईपी फिल्म की तो लगेस आपो घणा वठने 2 लाख रुपया वठंदो 2 लाख थोड़ो रुपया थोड़ो घट कर असा नहीं या फिल्म टिकटॉकर टिकटॉक ठाहींदो आहियूं। हिकिड़ो मिंट, टिकटॉक खाली हिकिड़ो ठाहींदो अदा आहियूं। एकड़ो मिनट यार 2 लाख रुपया ॾियण अॻु में ॾिसो तो भाॼी आहे कोन सिविल अस्पताल जो सवा मरीज़ लॻो पियो आहे सोचे सम्झी कमु डायरेक्टर आवे तू ही चलो तू कुछ असा डायरेक्टर असा खबर है तू यार बुते लख खन वठ जा फिल्म नहीं पेरी चक्कर पे वो कैश वठंदो पेरी पैसा हथ में रखना एग्रीमेंट लो ठीक है ना इन सोच जो पहिरीं असां एक्टिंग ॾिसंदा तुझे सा पेरी एक्टिंग दिसना दी एक्टिंग बाइक का एक्टिंग जो टेंशन ही ना करो हां टिकटॉक करायूं था टिकटॉक अॻे कॾहिं फिल्म में कमु कयो अथई न टिकटॉक ठाहींदा आहियूं टिकटॉक जोक ठाई दो बस डायरेक्टर आवे तू ही तू साल अब इंटरव्यू थोरो कंदा तो का ठीक है ना हाँ, हाँ, असी बस जितना ही करे। करे जा बस हाँ, हाँ। सही है बार-बार कौन मसलो को को थी फिल्म जो हुई था शाम जो 5 बजे अची जी ऑफिस से अच्छी संजी हाँ, इंटरव्यू सही, जा हां कपड़ी मोरी जे पासे में तोखे खणदा था हां पेची तो मैं ड्यूटी आया कपड़ी मोरी जे पासे में बंगलो ठहियो पियो आहे ठीक तोखे है खणदस फिल्म ते हल शाम जो 5 डायरेक्टर बजे। केर सही है सही तेरी जाने मन बचपन का प्यार भूल नहीं जाना रे अज वनी सेठ पे वनी जवाब दो ॾियां गाड़ियूं कोन साफ़ कंदो ताणे हाणे मुंहिंजी क़िस्मत खुली वई आहे या अलावा जी क़िस्मत खोली अथई अज वनी जवाब दो ॾियां सेठ खे आऊं वालेकुम वालेकुम सलाम अदा कहिड़ा हाल? ख़ुश आहियो सही आहे अदा असां हिकिड़ी फिल्म ठाहियूं पिया हीअ तो असांजो डायरेक्टर आहे तव्हांजो लुक माशाल्लाह हीरो वांगुरु लॻे पियो सही असां सां गॾु फिल्म में कमु कंदा सही स्टडी पहले पढ़ाई पहले इन हिसाब सां असीं घर ई हूंदा आहियूं इन करे असीं माज़रत कंदासीं अवांगा अच्छा माना असां सां कमु नथा करे सघूं जी न भाउ हलो हलो हीरो नथा थी सघो जी न यार मौक़ो माण्हुनि खे क़िस्मत थी मिलंदो आहे तव्हां माना हीरो नथा थियणु चाहियो वेठा जा घर में अंदरि ॿाहिरि न निकिरंदा बस हले साले बियो ता बोलियो हलो जी माण्हू बस नाला बुध हां गाल देखे तुम समझाइए न एड़ा सवाल सब इन एक्टर का पूछ जा पास थिंदो तडे खणदा दी पर मुखे एक्टिंग सुठी लगी मुखे वणियो मैं आऊं डायलॉग जेको ॾींदो करे सही आहे खणदा सी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं अदाकार हीरो खुश हो तैयार हां तैयार थी आयो माशाल्लाह हां फिल्म तो का तोरा ऑडिशन असा वठूं हां सही है अदा उठी ऑडिशन पे अचो न मैं हीरो आया हूं हीरो है अच्छा हीरो आहे? बा तो ऑडिशन जो ऑडिशन अच्छा इहो नालो कहिड़ो आहे दिलबर खान अच्छा दिलबर खान नालो दिसिस नालो हीरो जो नालो थई दिलबर खान हाणे तुंहिंजो माना हीरो ई जेको आहे न ॾिसंदो माना एक्टर जे हिसाब सां हाणे तोखे पहिरियों सीन ॾियणो आहे तोखे करिणो आहे ठीकु आहे हाणे पहिरीं तोखे आउं करे ॿुधायां थो हाणे तूं हीरो ई ठीकु आहे तुंहिंजी भेण जी शादी आहे जीअं दाड़े वाला अचनि था शादी पूरी खे लुटनि था तोखे तुंहिंजी भेण खे खणी भॼी था वञनि ऐं उते तूं हीअं करे बीठो सम्झी हां बेगर आता है या तेरे सीन में तो मेरी बहन के खड़े हो जाना हूं माट करो बिठो हो जा कोंदो फिल्म में कम करया कोंदो करया हूं अरे यार पे करते यार तन के ना रोल न दे सुठा के रोल अदा करे पंजो वडो सुठा पूछे तो अदा तूं हितां खां आयो ई अलाला चौक ते हिकिड़े दुकानदार वटि आहे उन तोखे का शइ कोन ॾिनी ॿिए वटि आहे तॾहिं तोखे का शइ कोन ॾिनी टे वटि पाए तॾहिं का शइ कोन ॾिनी पछाड़ी तूं परेशान थी वेही रहे छो परेशान थिए छाजे लाइ थिए तूं उन्हनि दुकानदारनि में वेह तोखे उन्हनि छा कोन ॾिनो तूं उन्हनि खां वेह ख़ैरात वठ उन्हनि तोखे ख़ैरात कोन ॾिनी कंदे ज़ाले ए यो मागिया कोन कंदो आंगो पिन्नुनो है यार ना यो मैं करणी कोन है अरे बाबा तू कुछ तो कर का शे को तो करी मुझे फिल्म में केड़ो पैसा लगल न पिन्नुनो है बाबा जी छे कर बनी तो विकरा यार चलो ठीकु आहे डायरेक्टर साहब हाणे तव्हां ॾिसो ठीकु आहे हाणे तूं हीरो आहीं पंहिंजे पे खे बैंक में वठियो वञी ठीकु आहे पैसा कढणु बैंक में फुर वारा अची विया आहिनि गोलियूं हलायूं आहिनि तुंहिंजे पे खे गोली लॻी वई आहे तुंहिंजो पे किरी पियो आहे ठीकु आहे तुंहिंजे कन में एयरफोन लॻा पिया आहिनि एयरफोन में गानो पियो हले धूम चाले धूम चाले धूम चाले धूम चाले धूम छाओ एतरो नालायक है मुझे पे के गोली लगी पई जाऊं डांस पियो करे गाना पियो बुधा एरो बेगरत कोने आऊं कोदो फिल्म में कम करया अरे यार ही मुड़ी फिल्म है फिल्म में असली थोड़ी शे होंदी है अच्छा हां जे केर मानो बेकर थोड़ी थींदो है
ही मने हिकिड़ो सवाल आहे तूं इंटरव्यू में पास थियो असां तो खणंदासीं फिल्म में तूं हीरो थींदे हा ना वो पुष्पा फिल्म है पुष्पा 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 हाँ पुष्पा वही वही उन्हें पूछा नहीं हाँ और उन्हें करे ना अच्छा मना हिकिड़ो डायलॉग अथई हणी वेंदे हाँ हाँ पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझी क्या फायर है मैं हाँ डायलॉग यो खबर पवनी पुष्पा पुष्पा समझ कर फाइबर इन फिल्म में आसरे ये छेकड़ बनी वेंदी रहंदी पिणे तोके भी जुताणंदो मूंखे भी जुताणंदो डायलॉग ही कोन तो सही लगे ई पुष्पा पुष्पा फायर ब्रिगेड ये छा भाई तो कोन लगी यार डायरेक्टर यार ये तोरो दोस्त मुझे सड़े दो लाई छा यार बेओ को सवाल लियो बेओ कंदा दी अलाई सड़े दो लाई छा यार ये को डायलॉग को हले मां तू ही कर बेओ को अरे आगे बात छॾ इनके तू ही कर ना तू बस वञी घर तू असां फोन करे ॿुधाईंदासीं तो खणूं था या ना सही है तू वञ बस वञ वञ हां लाइबा साबण वेची अची बेरी सॼे डायरेक्टर तू ही आऊं या अच्छा डायरेक्टर आऊं या अच्छा अच्छा पैसा मुंहिंजा बनी मुंहिंजी अच्छा वञ वञ तू वञ वरी ॿिए के ॻोल्हियूं विलन विलन खपे विलन बाक़ाइदे हुजे माना ही लुक कहिड़ो हुजेसि थरथलो मची वञे माण्हू सी विलन तो पाण ॻोल्हियूं पर पाण खे हीरो मज़े वारो कोन मिलियो आहे हीरो कम हलाए चंदा इन कम हलाए चंदा हलाईंदा हा ई त बठे जो मज़ूर तो लॻे यार तू हीरो करे वेठो खैर हलाए चंदासीं मुंहुं ते डांगी मले हलाए हलो हले घुंडो घुंडो ॻोल्हियूं हलो घूमो हली विलन विलन हलो मुंहिंजे चक्कर